जोड़ियो जग जबार में सिफत सना कर साईं जी जी जोड़ियो जग जबार में सिफत सना कर साईं जी जी जोड़ियो जग जबार में मुरसलायो मुल्क में त लथा डे डुकार में असा भी अहमजा मजा हुआ चारी चंगा यार में अली वली शेर हैदर का कंबदा कुफार में हसन हुसैन हिमायतनी दीन वधाया दीदार में अवल कई आदम के पैदा जिते कुर्ब कया कलतार में कयो बारिया बिस्ता वाले चो हवा जो हुबदार में पर खाकी पुतरो खाक जो चो खाकी खतादार में वाह 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 हाण कन्नड़ई बुध किस्सो पंजो वेही कर विचार में तू पैदाश केड़ी पानी तुझो केड़ो मिल मितार में परवर पाक तो के पेट में पालियो साईं जी सरकार में दही में आयो देह में आदम थी इज़हार में उघाड़े सिर मानू जी बिसल थी आयो मोचार में ख्याल सजो तुझो खीर ते बियो दुके जो दीदार में वाह वाह टी वरे विख कई टी वरे विख करे विधि विंजार में पूरे साल पंजीमी जी खाण जो खुमार में डाढा दही में थे कि ये सब सिंगार में पचर तो पराई कई अदा बुरा कम बेकार में वाह वाह 20 वरे वाह मथे में चू कापड़ी कंधार में 30 वरे जवानी माड़ी जो भंजो जिनसार में 40 वरे चाह बराबर कई कोझा कम किरदार में हाँ पूरे साल 50 में चा पोया कुल प्रकार में हाँ सच में होश खत्म जो अकुल वियो अख्तियार में हिकारा कुल हलिया विया अच्छा वारा चा बार में 70 में सूर समाया कट्ठे दर्द हजार में 80 में वही मत खसी जी खिलो न करे खिकार में 90 में चू नंढड़ो बार वी होश हकदार में पूरे 100 साल में थी हाँ वंजण जो वामार में हाँ चारण चंगु कुले रखी अचे वजाई तार में चारण की सजी हजरत इज़राइल लगे चारण चंगु कुले रखे अचे वजाई तार में सदाई मुद सावण जी सदाई बाग बहार में ओ वंजड़ पानी वही वो दूर करे दिलदार में दुधो खीर थणी ने पे तोड़े हिला करे हदार में वंजड़ पानी वही वो दूर करे दिलदार में दम टुटो दावा में खिनो गुल गिरनार में आयो मौत मथे ते टेम न करे टार में खणी खट ते रखंदी लाश करे लाचार में वेचारे तो के वेस कराइंदा पाड़े जा पवार में पो खण खट वाई वात में हरको कंदो हेकार में अमान त पराई मोकलियो ने अल्लाह जे आधार में वाह वाह माइट खणी हलदे मुकाम ते कांधी करे कतार में हली केरंदे कब्र में जिथे उंद अंधो कार में सफ़र ते वडो सुञ जो जिथे वसे न वणकार में इंदे बाहिर जे बख में थी वे त्यार में उंदे सदाई हेखलो पियो रोंदे ज़ारो ज़ार में ज़ारी ज़ारी कंबर अंधारी जाने जाणन हार में वो इंदी संतरी रब जा काड़ी जी कहार में कई किरदार जी बुधा खोले खबर चार में अमल केड़ा अंदा थी बारी जे बाजार में उम्मती के जो नबी केड़ो थी निर्वार में सुभान अल्लाह जिन भरियो कलमो करीम ते से पतड़ो करी जिना पार में जेके रमजाई ने ते रजिया से तना गसई ने ते गार में बचाई ने बारखा साईं रब सतार में के त किरीता कुन में जिते सीर करे सटकार में केवरे लेखो लाहे लाल छा केवरे आया मजा आजार में छा ऋण हवाले रमतला चे तख्त जणी ताजदार में त सिकंदर दारा सुल्तान बे कंबेदा तो का यार में त मैशर जे मैदान में हामी थी जा हर वार में पाए पांदगी चे मिथो पिने तो दर पे नार में दे माफी मनठार में चल उकारी सीर आबासी चे